पेशावर जे इलाके हसन खेल में सिक्योरिटी फोर्सेस के ऑपरेशन दौरान हाई प्रोफाइल दहशतगर्द कमांडर समेत टे दहशतगर्द मारिजी विया। ISP आज चवण है तो सिक्योरिटी फोर्सेस पुलिस से गडी पेशावर के इलाके हसन खेल में ऑपरेशन किया, जै दौरान अहम दहशतगर्द कमांडर अब्दुल रहीम समेत टे दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्द कैप्टन हसन जहांगीर और हवालदार शफीउल्लाह की शहादत जो जिम्मेवार हो। मत 60 लाख रुपया इनाम रखियल हो। आखिरी मौका IMF के पास जाने का, लेकिन ये बातों से तो नहीं होगा, ये कुर्बानी और इसरार का सफर है। टाइम इज रनिंग फास्ट एंड वी आर रेसिंग अगेंस्ट टाइम। तो इसलिए यू विल हैव टू एक्सेप्ट दिस चैलेंज एंड एंड डिलीवर। किसी वजारत ने किसी जरा भी तसाहुल से काम लिया और डिलेइंग टैक्टिक्स इख्तियार किए तो आई विल नॉट टॉलरेट दैट। It's please make no mistake about it. वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवण है तो IMF में जान छड़ाइण जो हदफ गालिन से पूरो न थींदो। ॾुखिया फैसला करणा पवंदा, हू सुस्ती से कम ऐं वक्त बर्बाद करण न ॾींदो। मुआशी तरक्की लाइ कुछ न करण नाइंसाफ़ी हूंदी। मुल्की मसला हल करणा आहिनि, कंहिं बि वज़ारत जी थोरी भी कोताही बर्दाश्त न कई वेंदी। PNS में 12 जहाज आहिनि ऐं 5 अरब रुपया पगार केतिरो ज़ुल्म आहे। कराची पोर्ट ते 1200 अरब रुपयनि जी चोरी थी रही आहे। चोरी न थिए त इहो पैसा दासू ऐं बादशाह डैम ते ख़र्च थी सघनि था। सुन्नी ताल काउंसिल की मखसूस सीटों सुन्नी ताल काउंसिल की मखसूस सीटूं मिलंदियूं या न, महफूज़ थियल फैसलो सुभाणे ॿुधाइण जो इम्कान। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सदारत हेठि सुन्नी ताल काउंसिल जी मखसूस सीटुनि बाबति फुल कोर्ट जो इजलास। 1.5 कलाक हलंदड़ इजलास में फैसले बाबति सलाह मशवरा कया विया ऐं जजनि पंहिंजी राय ॾिनी। वफाकी काबीना हाउसिंग एंड वर्क्स वजारत जी सिफारिश ते पाकिस्तान पब्लिक वर्क्स खातो खत्म करण जी हिकमत अमली जी मंजूरी ॾेई छॾी। मंजूर थियल हिकमत अमली मूजिब वफाकी तरक्याती मनसूबनि जी निगरानी लाइ पाकिस्तान इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट कंपनी ठाही वेंदी। वफाकी हुकूमत जी निगरानी हेठि सूबाई नोयत जे समूरनि तरक्याती मनसूबनि खे लाॻापियल सूबाई इदारनि हवाले कयो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि वफाकी काबीना जो इजलास तय थियल एजेंडा ते गौर वीचार कयो वियो। शोएब है, उसको पकड़ लिया। ये दरा आदम खेल का कमांडर है और इसने वहाँ पे टेररिस्ट एक्टिविटीज़ बहुत पैमाने पे की हुई हैं। हमें जैसे इसकी इत्तला मिली इस पे किया। इस पे ख़ास तौर पे इस वक्त वो मुहर्रम के हवाले से 8 मुहर्रम को या 7 मुहर्रम को औरंगी में एक जलूस पे टारगेट करके ये धमाका करने वाला था। सुसाइड अटैक एंड बॉम्ब हैंड ग्रेनेड से अटैक करने वाला था। तो उससे पहले अल्लाह का शुक्र है कि CTD सिंध की टीम ने उसको जाके पकड़ लिया और उससे काफ़ी चीज़ें हमें मिली हैं। इसे सुसाइड जैकेट, सुसाइड बॉम्ब की जो बनाने की चीज़ है, केमिकल्स, वो भी मिली हैं। CTD कराची में दहशतगर्दी जो वॾो मंसूबो नाकाम बणाए छॾियो। कालअदम TTP जो दहशतगर्द गिरफ्तार। DIG CTD आसिफ इजाज शेख जो चवण है तो CTD इत्तेहाद ताउन में कार्रवाई करे कालअदम TTP के दहशतगर्द मोहम्मद शोएब के गिरफ्तार किया है। दहशतगर्द 8 मुहर्रम ते दहशतगर्द हमले जी रिथाबंदी करे रहियो हो। गिरफ्तार दहशतगर्द वटां आपघाती जैकेट हथ कई वई आहे। खेसि ज़िंदा या मोल हालत में पकड़ण ते 20 लाख रुपया इनाम रखियल हुयो। CTD ऑफिसर सदाई दहशतगर्दनि जे निशाने ते हूंदा आहिनि।
हुकूमत तरफां हसास इदारे खे फोन टेप करण की इजाजत ॾियण जो अख्तियार चैलेंज शहरी फहद बशीर एडवोकेट नदीम सरवर जरिए लाहौर हाई कोर्ट में दरखास्त दाखिल कई। दरखास्त में वजीर आजम वफाकी हुकूमत ऐं पीटीए समेत ॿियनि खे धुर बणाए थो। दरखास्त में मौक़िफ़ अख्तियार कयो वियो आहे त पीटीए जे जंहिं सेक्शन तहत नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे उन जा अञा ताईं रूल्स नाहिनि ठहिया। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद शाह की सदारत हेठि कराची के तरक्याती मनसूबन बाबत अहम इजलास। वॾे वज़ीर पारां कोरंगी कास वे सां रस्ता ॻंढण जो कम तेज़ करण की हिदायत। वॾे वज़ीर सैयद मुराद शाह जो चवणु आहे त हू जाम सादिक पुल खां शाह फैसल इंटरचेंज ताईं कम जो 14 अगस्त ते इफ़्तिताह कंदो। कराची के जिले क्यामाड़ी में जमीन की अलाटमेंट खिलाफ एसयूपी के सर ते मुबारक विलेज में एहतजाजी जलसो। सियासी समाजी कॉन्फ्रेंस तकवान की शिरकत। ज़ैन शाह बेन जो चवणु आहे त सिंध हुकूमत जमीन अलाट करे ॻोठाणनि खे बेदखल करण चाहे थी। सामूंडी पट्टी ते आबाद क़दीमी ॻोठनि जी ज़मीन हू कंहिं भी सूरत में विकिरो थियण न ॾींदा। हू ॻोठाणनि सां गॾु आहिनि ऐं हर फोरम ते जिदोजहद कंदा। सिंध असेंबली की पब्लिक अकाउंट्स कमेटी सिंध के समूरन मकानी नुमाइंदन का साल दौरान थियल खर्चन जा तफ़सील तलब करे वरिता। निसार कोड़े जो चवणु आहे त फंडन खर्चन ऐं तरक्याती कमनि जा तफ़सील तलब कया आहिनि। रिपोर्ट पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी आॾो पेश कई वेंदी। सिंध समेत सॼे मुल्क में महरम के पहिरें ॾहाके में इमाम हुसैन सिंध जानिसारन के भेटा पेश करण जो सिलसिलो जारी। अलम पाक बुलंद करे आज़ादारी ऐं मजलिसूं बर्पा। हुसैन या हुसैन जूं सदाऊं बुलंद। मुजफ्फराबाद वेझो जीप खाई में किरण सबब ड्राइवर समेत 13 ॼणा फोतन में 3 ॿार ऐं 4 औरतूं भी शामिल। लाश जख्मी अस्पताल मुंतकिल। मीरपुर माथेले के सहाफ़ी नसरुल्लाह गडानी कत्ल केस में पीपीएमए ने खालिद लुंड संदस पुटन की हिफाजती ज़मानत में बाद घोटकी की अदालत खालिद लुंड संदस बिन पुटन शहबाज ऐं नूर मोहम्मद की ज़मानत में 1 अगस्त ताईं वाद करे छड़ी। शहीद सहाफ़ी के वारसन पारां पीपीएमए ने खालिद लुंड मथा धमकियूं ॾियण हिसाब जो इल्जाम। केस बी डिवीजन में मुंतकिल करण की अपील। सदन चवणु आहे त खालिद लुंड सवे गाॾियुनि सां हथियारबंद गॾु वठी अदालत अचे थो। ख़ौफ़ खां हाज़िरी ते नथा वञी सघनि। केस मुंतकिल कयो वञे। जरवार वेझो बोस्तार बिरादरी में हलंदड़ तकरार जो निबेरो। धुरनि मथां मजबूरी तौर ते 1 करोड़ 10 लख रुपया दंड फी खून जी बाह 15 लख रुपया रखी वई। रक़म 1 महीने अंदर अदा कई वेंदी। धुरियूं खीर खंड।
बबरलो जे ॻोठ पलह में काढ़े तकरार तां ॿिनि धुरियुनि में झेड़ो, हिकु ॼणो क़तल लांघा। पलह बिरादरीअ में झेड़े दौरान गोलियूं लॻण सबबि ज़हीर पलह क़तल थी वियो, धुरियुनि में छिकतां। पुलिस स्टेशन जे ॻोठ कासिम चांडियो में काढ़े इल्ज़ाम में पीउ हथां धी क़तल। पुलिस फ़ख्रुन्निसा चांडियो जो लाश तहवील में वठी जांच शुरू करे छॾी। टंडे जान मोहम्मद में पीर सन औरत जो कमंद जे फसल मां लाश। पुलिस जो चवणु आहे त ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वियो आहे। वधीक जांच कई पियो वञे। जामशोरे में 9 महीना अॻु टाउन कमेटी जे काउंसलर जे पुट मोहसन भलाई जे क़त्ल केस में अॻु भराई। क़त्ल में मुलविस ॿ जवाबदार गिरफ़्तार, ॾोह जो एतराफ़। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में आबादगार पाणीअ जी खोट ख़िलाफ़ सरापा एहतिजाज। गोलाची में पाकिस्तान क्रिकेट बोर्ड वहाब रियाज़ ऐं अब्दुल रज़ाक खे सिलेक्शन कमेटियुनि खां धार करण जी तस्दीक़ करे छॾी। पीसीबी तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त अब्दुल रज़ाक खे वहाब रियाज़ जूं मेन ऐं वुमेन सिलेक्शन कमेटीअ में ख़िदमतूं घुर्बल नाहिनि। मोहम्मद यूसुफ ऐं असद शफ़ीक सिलेक्शन कमेटीअ में मेंबर तौर मौजूदु रहंदा।